ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين سبحان الله والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم. हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए तमु वट मीरो मई धरो अजो अजो ईंदो सोढो अची सुहाग जा डाण वॾा ॾींदो वधियो बख्शीदो कामिल धणी गाक जो. बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात तव्हां सारी जमायत जो इन महफ़िल में सैयद महबूब शाह जा महबूब जमायत अचण वेहण ॿुधण क़बूल फरमाए. मां भी मोटियो वञा पियो शिकारपुर मां पर मूंखे भी महबूब शाह आदो. इहा जेका बाईपास आहे शिकारपुर जी एॾो को सारियूं ख़रीद थींदी उन वॾो को हिते के सेलर आहिनि छा आहिनि तक़रीबन को 1000-2000 ट्रकूं उन्हनि रोड तो तमाम वॾो ठाहे वाजी हेॾो को वठी हो तव्हांजो रोड लहो हेॾो पर ट्रकूं बरोच को इलाइक़ो ॻाल्हाए कोन पिया सघूं. तक़रीबन अधु मुनो कलाक थी वियो रस्तो न पियो मिले. पोइ मां पंहिंजे पुट खे चयो, ड्राइवर भी आ पुट भी आ, मां चयो अबा मुंहिंजी तबियत हाणे सफ़ा वठिजी वई आहे, हाणे मूंखे मोटाई लाड़क हाणे मां न हलंदुसि, मजबूर आहियूं. पोइ मां पंहिंजे मुर्शिद खे सॾु कयो त मुंहिंजा मशहूरनि वारा साईं तूं मदद कर, कसम ते ॻाल्हि थो कयां. ऐं सैयदनि जो जलसो आहे. मां जो ईअं चवण हिकिड़ो माण्हू अचे दरीअ खां बीठो चई साईं हीअ जेका घिटी लहे थी न, हा चई इहा दवा वठी वञो तव्हां बाईपास ते पाण ई पहुचंदो. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. उहा घिटी वधी से वरी 5 मिंट न गुज़रिया त अची बाईपास ते चढ़ियासीं जेकाबाद वारे रोड में. मां चयो अबा हाणे हलो, हूअ 80 खां मथे हलणु कोन ॾींदो हुयसि. मां चयो 100 ते हल पहुचाए, गाॾीअ जो ख़्यालु न कजाए, सैयद महबूब शाह जो ख़्यालु कजाए. पोइ इन जे करे मूंखे कलाक लेट थी वई त मां हिते 12:15 पहुचा. तव्हां प्यारीअ जमायत खे इंतज़ार मां न कराईंदो आहियां, जेको टाइम ॾींदो आहियां उन खां बि अधु कलाक अॻ में पुॼंदो आहियां. त हुननि जो इंतज़ार ख़तम थींदो त हुननि जी दिलि कमकार करण ते वरदी. हाणे 1:25 टाइम थियो आहे.
मना नेठ समझो 2:30 बजे ताईं तकरीबन कलाक